वारे सिंधु दरिया बचाव कमेटी जे मरकज़ी सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। JYSUP PTI क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि जे मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया मां वाधारो केनाल कढणु, सिंध जो पाणी बंदि करणु, सिंध जी ज़राअत खे हथ सां तबाह करण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी करे अवामी प्रेस क्लब पहुची एहतिजाज रिकॉर्ड करायो। एहतिजाज जी अॻवानी मौलवी मोहम्मद सिद्दीक मगड़ेचो, अली अकबर खासकेली, अज़हर अली अमीरानी, मीर मुश्ताक अहमद तुन्यो, मीर अख्तर लाशारी, तुफेल अहमद जन कई। अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया मां वधीक केनाल कढणु न ॾींदासीं। सिंधु दरिया असां सिंधियुनि जे जीअण जो सहारो आहे। हर साल असांजे फसलनि जो पाणी मथां खां पंजाब चोरी कंदो आहे, जंहिं करे असां सिंधी फसलनि में काफ़ी नुक़सान खाईंदा आहियूं। हाणे त असां सिंधियुनि खे वेतर तबाह ऐं बर्बाद करणु चाहिनि था, जेको असां कॾहिं बि बर्दाश्त नथा करे सघूं। असां मरी त सघूं था, पर दरिया मां केनाल कढणु न ॾींदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं